कयो दाल पकवान कयो बट लंच खां अॻु उन्हनि जेके टेबल मैथ्स थींदियूं आहिनि न उन जी जॻह ते असां SFF टीम पपाला ख़ासि सिंधी में क्रॉसवर्ड्स एंड वर्ड गेम्स एंड पज़ल एंड वर्ड सर्च इहो सभु ठाहियो हुयो। हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? अॼु इहो वीडियो ॾाढो स्पेशल आहे मुंहिंजे लाइ। ऑफकोर्स एवरी वीडियो स्पेशल हूंदो बट दिस इज़ अ लिटिल मोर स्पेशल बिकॉज लास्ट मंथ जनवरी में मुंहिंजे पप्पा जो बर्थडे हुयो एंड कंहिं मर्द जे लाइ गिफ्ट्स वठी अचणु इज़ अ वेरी डिफिकल्ट डील, असां सभिनी खे ख़बर आहे। बट स्पेशली उन माण्हूअ लाइ जेके मटीरियल गिफ्ट सां प्यार ई कोन्हे। इट वॉज वेरी डिफिकल्ट बट आई वॉज वेरी एक्साइटेड कि मां छा कयां स्पेशल पप्पा जो बर्थडे लाइ। एंड मूंखे कुछ स्पेशल करणो ही हुयो बिकॉज आई जस्ट हैव सो मच लव एंड रिस्पेक्ट फॉर हिम, छाकाणि त सिंधी फिल्म फेस्टिवल उन्हनि जे करे आहे, मां उन्हनि जे करे आहे, जेतिरी मां पढ़ाई कई आहे उन्हनि जे करे आहे। आई मीन जेकी बि मां अॼु आहियां उहो टोटली एंड कंप्लीटली पंहिंजे माउ पीउ जे करे आहियां। जेतिरो रोल मम्मी जो आहे ओतिरो इक्वल रोल पप्पा जो आहे एंड इन्हनि ॿिन्हिनि बिना मां कुझु बि न आहियां, लिटरली कुझु बि न आहियां। आई ऑल्सो हैव टू मेक माई ब्रदर हैप्पी, त नवीन राजपाल जो बि ॾाढो वॾो रोल रहियो आहे मुंहिंजी लाइफ में। आई एम किडिंग, नो बट रियली अथसि रोल। लिसन, त पप्पा जे बर्थडे लाइ जाम सोचे जाम सारियूं शयूं कयूं एंड लॉकडाउन वॉज अ चेरी ऑन द केक। अॻोपो डिफिकल्ट हुयो बट सभु रहिजी आई एंड मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे हिन वीडियो में कि छा कयो, तव्हांखे ॾेखारिणो आहे कीअं डेकोरेशन्स कयूं, छा कयो। त आई होप यू विल लाइक दिस वीडियो। त अचो स्टार्ट कयो इहो वीडियो। त पहिरियों त पप्पा खे बुक्स जाम वणंदा आहिनि, उहा ई आदत मूं में बि आहे, पढ़णु। त थोड़ा ॾींहं अॻु खां मां रोज़ हिकु बुक पप्पा खे गिफ्ट करणु स्टार्ट कयो। ऑफकोर्स हुन लाइ एॾी वधीक अॻु प्लानिंग करणी पई, ऑर्डर करणा पिया। एंड पप्पा जाम स्पिरिचुअल आहिनि, त स्पिरिचुअलिटी मंत्रनि वारा बुक्स, दादा वासवाणी जा बुक्स, जय शेट्टी जो, गोपाल दास जो चङा बुक्स गिफ्ट कयो रोज़ हिकु टिल द बर्थडे। एंड बिकॉज वी ऑल लव फूड एंड मां फूड खाधे जे पुठियां जाम चरी आहियां, त मूंखे इहो पक करणी हुई कि टई वेला असां सुठो कुछ स्पेशल कयूं था। त हा, एंड थधियुनि जो वक़्तु हले पियो जनवरी में। पहिरियों त थोड़ा ॾींहं अॻु मां पप्पा जे हिकिड़े फ्रेंड जे ज़ाल खां माजून ठाहिणु सिखी आयमि एंड इट वॉज सो यम। मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि मूंखे सिखणु मिलियो एंड उन आंटी जो ॾाढो नालो आहे कि उहा ॾाढी सुठी कुक आहे, त उहो सिखणु मिलियो। त उहो पियो हुयो फॉर द बर्थडे, पूरो न थियो तेसि ताईं। एंड असांजे घर में जेकी कुक आहे उहा मराठी आहे, त छाकाणि त हिकु ॿ ॾींहं अॻु ई लाल लोई थी हुई, त उन जे करे तिर गुड़ इहो सभु हले पियो। त उन कुक, मराठी कुक असांजे तिर गुड़ पोड़ी जीअं मराठी में चइबो आहे, असां उहो सोचियो कि ब्रेकफास्ट ते उहो ठाहींदासीं। बेसिकली तिर गुड़, कोकोनट, थोड़ी शायदि खशखश इहे सभु उन पीसे एंड उहा पोइ स्टफिंग ठाही एंड मां उहो फुल्को पप्पा खे ॾिनो विथ द माजून सां गॾु। त उहो हुयो ब्रेकफास्ट, ॾाढो हैवी ब्रेकफास्ट हुयो, ॾाढो सुठो हुयो, मज़ो आयो मूंखे, सचे घीअ में सभु कुझु। त उहो हुयो ब्रेकफास्ट। उन खां पोइ लंच लाइ मां सोचियो दाल पकवान कंदमि ऑफकोर्स। त सभु ठाहियो, टेबल डेकोरेट कयो। आई लव सेटिंग द टेबल एंड फ्लावर्स एंड कैंडल्स जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे। त जेके मिली सघिया गुल कमकार जे विच में, गजरा वग़ैरह वरिता हुया। जेको प्लान कयो टेबल सेट करण ऐं जेको रियलिटी में कयो ॾाढा अलॻि हुया, बट ठीकु आहे, कयो तकड़ में। एंड उन ॾींहुं असां ऑफ वरितो, सभु घर में हुयासीं। त टेबल सेट कयो, दाल पकवान कयो, बट लंच खां अॻु उन्हनि जेके टेबल मैथ्स थींदियूं आहिनि न उन जी जॻह ते असां SFF टीम पप्पा लाइ
ख़ासि सिंधी में क्रॉसवर्ड्स एंड वर्ड गेम्स एंड पज़ल एंड वर्ड सर्च इहो सभु ठाहियो हुयो एंड इट वॉज सो एक्साइटिंग. मम्मी पप्पा ॿिन्हिनि लाइ सिंधीअ में ठाहियो एंड आई वाज़ लाइक ओ माय गॉड दिस इज़ ब्यूटिफुल. नवीन मुंहिंजे लाइ इंग्लिश में ठाहिया टेबल मैथ्स. ॾाढा मस्तु आहे. त जेसि ताईं मां दाल पकवान खणी अचां तेसि ताईं हुननि खे उहो करणी हुई एक्टिविटी. कुझु ख़ासि करणो हुयो बिकॉज़ उन माण्हूअ खे छा ॾिजे जंहिंखे मटीरियल शयुनि सां प्यारु न आहे. त इहे सभु अलॻि अलॻि शयूं मां सोचियूं एंड होॾां बर्थडे ठीकु आहे. इहे ॿ वेला थी विया. आई विल गो लाइन बाय लाइन. आई एम सो एक्साइटेड. सभु ॿुधाइणो आहे. त ब्रेकफास्ट थी वियो, लंच थी वई, खाई पी सुम्ही पियासीं. दाल पकवान खां पोइ वॉट एल्स डू यू एक्सपेक्ट एंड देयर वॉज नो डिज़र्ट आफ्टरनून में बिकॉज़ दाल पकवान इज़ इनफ. ऐं सुबुह जो मिठाण हुई. खाई पी सुम्ही पियासीं. शाम जो आई टुक अ लॉन्ग बबल बाथ बिकॉज़ आई वॉज सो टायर्ड. एॾनि ॾींहंनि खां हले पई महिनत. त राति जी रोटीअ जी ज़िम्मेदारी मुंहिंजे भाउ ते हुई. नवीन राजपाल इज़ अ फैब्यूलस कुक. मूंखे ॾाढी वणंदी आहे उनजी कुकिंग. त राति जो उन स्पिनिच, मशरूम, ग्रीन सॉस पास्ता कया हुई ऐं सॉस बि असां पाण ई ठाहींदा आहियूं. त लव्ड इट, किल्ड इट, फैब्यूलस. एंड उन खां पोइ असां कैरियोके सेशन कयो घर में. पप्पा खे सिंगिंग जो ॾाढो शौक़ु आहे. प्रोफेशनल सिंगर. सिंगिंग क्लासिस ते बि वेंदा हुया. सिंगिंग टीचर वटां सिखणु. त कंहिं ज़माने में त ही लव सिंगिंग. त कैरियोके सेशन कयो. ॾाढो मज़ो आयो. ऐं राति जो फाइनली मां पप्पा खे हिकु लिंक मोकिली. मां हिकिड़ो प्राइवेट वीडियो ठाहियो पप्पा लाइ. जेके बि पप्पा जा दोस्त आहिनि एंड जिन भाउर भेनरुनि वटि मां वञी सघियमि कंसिडरिंग द लॉकडाउन, उन्हनि सभिनीनि जूं बर्थडे विशिस जमा करे हिकिड़ो इहो कोलाज वीडियो ठाहियो हुयो एंड उहो प्राइवेटली अपलोड कयो हुयो. त उहो मोकिलियो पप्पा खे लिंक एंड ही वाज लाइक ओ माय गॉड दिस इज सो नाइस. पप्पा जे सभिनी फेवरेट माण्हुनि जो वीडियो एंड आई वाज लाइक हा फाइनली. एॾो इहो सुठो रहियो बर्थडे. टचवुड भॻवान जी ॾाढी महिर थी, आसीस थी कि सभु कुझु रहिजी आयो एंड पप्पा खे बि सभु वणियो थैंकफुली. त हा. एंड राति जो ऑफकोर्स असां SFF टीम अगेन असां ठाहियो हुयो हिकिड़ो ईअं बर्थडे ग्रीटिंग बट इंस्टेड ऑफ अ ग्रीटिंग कार्ड वी मेड अ ग्रीटिंग बॉक्स. त उनखे डेकोरेट करण जी ज़िम्मेदारी नवीन राजपाल ऐं हेमा राजपाल खे ॾिनी. बट एॾा सुस्ती न हो ॿई. आई थिंक मुंहिंजो माइक ख़राबु आहे, जाम आवाज़ अटके थो त माफ़ कजो अगरि साउंड इशूज़ था अचनि त वीडियो में. आई एम ट्राइंग. ओके. ज़िम्मेदारी ग्रीटिंग कार्ड खे डेकोरेट करण जी हेमा राजपाल ऐं नवीन राजपाल जी हुई. बट ॿई एॾा सुस्त आहिनि न. अध खां वधीक कमु मूंखे ई करिणो पियो ग्रीटिंग कार्ड जो. बट फाइनल रिज़ल्ट पप्पा खे ॾाढो वणियो ग्रीटिंग कार्ड. ऑल इज़ वेल दैट एंड्स वेल. ओ नवीन राजपाल मैश्ड पोटेटोज़ बि ठाहिया ऐं असां ॿई नितो ऐं मां नवीन ऐं मां ॿई मैश्ड पोटेटोज़ जो जाम शौक़ीन आहियूं. ऐं नवीन इहो प्रॉपर मैश्ड पोटेटोज़ ठाहींदो आहे लाइक द प्रॉपर रेसिपी वारो. त ॾाढा मस्तु ठाहिया हुई विद द पास्ता. टिनी वेलनि जो खाधो ॿुधायो मां तव्हांखे. गेम्स ॿुधाई, बुक्स, बर्थडे स्पेशल वीडियो, कैरियोके सेशन. पप्पा सां गॾु मां बि पई थोरो ॻाया. मम्मी बि, नितू बि. सॉरी पीपल, नए लेपल माइक ते ख़र्चु करिणो पवंदो. जाम इशूज़ था थियनि ऑडियो जा. सॉरी. पप्पा तव्हांखे ई वठी ॾियणो पवंदो. नो आई एम किडिंग. मुंहिंजी सैलरी आहे. बट लिसन, सभु कुझु असां हैंडमेड करण जी कोशिशि कई. सभु कुझु ईअं समथिंग दैट मनी कैनॉट बाय, यू नो, पैसा जेको न ख़रीद करे सघे उहे शयूं करण जी कोशिशि कई पप्पा जे बर्थडे लाइ. एंड टीम SFF ॾाढी ग्रेटफुल आहे पप्पा लाइ. त वी वर जस्ट वेरी हैप्पी टू सेलिब्रेट हिज बर्थडे प्रॉपरली. मम्मी राति जो जेली बि ठाही हुई. जेली एंड कस्टर्ड या चाइना ग्रास समथिंग उहा मम्मी स्पेशलिटी आहे. त राति जी डिज़र्ट मम्मीअ ठाही हुई, डिनर नितो ठाही हुई. इट वॉज अ कोलैबोरेटिव एफर्ट. वी ऑल डिड इट टुगेदर. एंड लेपल माइक जी हिते रिकॉर्डिंग हले त थी बट रखी आई होप यू कैन सी. अचे तो फोकस कर. बट रखी पंहिंजे लेखे सॉरी फोकस बट रखी पंहिंजे लेखे बंदि थी वञे. एंड इट इज़ सो अनोइंग. एंड फाइनली पप्पा खे फॉरेस्ट एसेंशियल्स जा थोड़ा स्किन केयर प्रेजेंट्स भी ॾिना थैंक्स टू मी. पप्पा खे हाणे स्किन केयर में ॾाढो इंट्रस्ट आहे एंड आई लाइक इट. त इहो हुयो पप्पा जो बर्थडे. आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो. आई रियली वॉन्टेड टू शेयर दिस वीडियो विथ यू ऑल इन केस तव्हांखे कुझु इंस्पिरेशन खपे
तव्हांजे लाइफ में कोई माण्हू आहे जंहिंखे मटीरियलिस्टिक गिफ्टूं न वणंदियूं आहिनि, जंहिंखे शयूं न वणंदियूं आहिनि, त उन्हनि लाइ असां जाम कुझु था करे सघूं. वीडियोस था ठाहे सघूं, फ्लावर्स, वी कैन डेकोरेट फूड, एंड देयर इज़ जस्ट सो मेनी थिंग्स दैट यू कैन डू इफ यू लव समवन. त मूंखे तव्हां सां इहो शेयर करिणो. आई नो महीनो थी वियो पप्पा जे बर्थडे खे, जाम लेट थी शेयर कयां, बट बेटर लेट देन नेवर. ठीकु आहे, यू नो वी आर हियर. आई होप तव्हां ठीकु आहियो. कोरोना जे असर मां अञा ताईं असां सभु गुज़री रहिया आहियूं. साल, पूरो साल थियो आहे ऑलमोस्ट कि हे सभु चालू थियो. एंड आई जेन्युइनली होप तव्हां जिते बि आहियो ठीकु आहियो, ख़ुशि आहियो. प्लीज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो. मिलूं था असां खे ॿिए वीडियो में. Thank you for watching. Bye. Share, subscribe, please. Please, Sindhi Film Festival channel के subscribe कयो and हिन वीडियो खे like कयो. अगर तव्हांखे वणे त comment करे पप्पा खे wish कयो. and मिलो था सभु ॿिए वीडियो में. Thank you. Bye. Wow, great. Superb. भाउ तव्हांजो उहो अथव कुर्सी. हाँ बिंदास. तव्हां लाइ हिकिड़ी ॿी सरप्राइज़ आहे. हुते वियो. चश्मो खपे. हाणे तव्हां प्लेट हेठां जेको कारो कार्ड आहे उहो सिधो कयो. सिधो कयो. जोर से मारो. क्या है तो बिल्ली. पेंसिल खणो. पेंसिल चालू कयो. हे जेके आहिनि न कुंड में इहे अखर इहे हिन में ॻोल्हणा अथव. अच्छा हिन में ॻोल्हणा. हा गोल कंदा वञो. ॻोल्हे करे. गजर सिलियूं. हा ॻोल्हियो. त मतलब टिक्या हीअं गोलो पायो न. इन्ही खे गॾे गोलो पायो न. हा सॼो. हा हाय नवीन. अरे रामा. ए द न कद्दू. हा मैं तो देखा था कार्ड. सभनी अलग अलग. Of course that. What such? These ones. छा था चओ भाऊ. यार मैंने तो कही तो थैंक यू तो. You're welcome. Hi अम्मा. Hi. Welcome. अच्छा माँ प्लीज वे. जी पर तुम वे. ट्यूबलाइट बाहर में ज़्यादा रोशनी करता है. You look so pretty. आया हूँ राजपाल निवास में. हाँ अॼु स्पेशल डे आहे. माना आहे सुभाणे पर अॼु असां फ्राइडे जे करे जस्ट पार्टी कई आहे. Oh my God. सुबुह स्टार्ट इन पार्टी Is it? टिल नाइट ताईं. Oh my God. अम्मा है ना के हटाए. टिल टुमारो नाइट. ओके अब्बा. साइड करे. पेंसिल खण. कार्ड घुमाए. पे मिलिया. अम्मा चश्मो न थी. बुडो ये हेठा का मथे पई आइन छा इया है या. हाँ शायद. मां हितां खां मथे था वञनि पिया. मैं सपोर्ट तो रेडी है ना. भाउ छा था चओस. चला तो केली महिनत कई अथव. भाउ कीअं रोटी. अरे मार्वलस. खाली दाल पकवान. ग्रेट लंच. हाँ खाली ॾिसण में दाल पकवान आहे पर हिन वटि महिनत घणी आहे उहा भावना जे ख़बर. पकवान सुठा आहिनि भाउ. मस्त. अटे जा. दौलिया बि दम न आहे. अरे थैंक यू. असां जेको 10 नंबर डोली नाश्ते वारो न उन जो दम न. थैंक्स मां. असां हिकिड़ो लॉकडाउन सेखारियो आहे भॻवान जी ऐं माता राणी एॾी महिर आहे. भई ॿाहिरि जो ज़रे कुझु न खपे मन न खपे. ऊंधे दालूअनि जो दम न आहे. कंहिंजे. ऊंधो जेको चओ वो कह रहे हो? चोपड़ा कोरट. हाँ राइट. उनजा बि पकवान सना हूंदा आहिनि जाम पर उन खां बि मस्तु आहिनि. थैंक यू. भावना स्पेशल. जाम मेहनत लगी आहे. थैंक यू पापा. अच्छा ने तो ॿियो कुझु चवणो आहे तोखे. मां पंहिंजी तारीफ़ न कंदो आहियां. अच्छा हेॾा चटणी गॾु शिफ्ट कयो. अमेजिंग मां चुप करे खाधे न. अमेजिंग डिनर था. शाम जो नवीन राजपाल ठाहियो अथव राजपाल निवास में. ने तो आसरो आहे. छो
और डिपेंड तो करे मूंखे घणी टिप मिलंदी पहिरियों फूड खां पहिरियों पहिरियों छाजी फुड जे टिप? लाइ पैसा ॾियोसि त वीचारो तयारी करे थोरा इंग्रेडिएंट्स वठी अचणा आहिनि माय गॉड मां ॾींदासीं छा थोरी टिप ॾींदव त पोइ राति जो सुठो खाधो मिलंदव मां थोड़ी कोनी मां टिप तोखे उन ॾींहुं मिली न हा तोखे त रोज़ थी मिलेगी हलंदा हलो जो रश थी थिए किथे कोई माण्हू कान्हे चङा माण्हू बीठा आहिनि हलंदा हलो कोई कुत्तो बि कान्हे